नाज़रीन, IBA टेस्ट पास म्यूज़िक टीचर्स जॉइनिंग आर्डर न मिलण खिलाफ़ गाए वजाए एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक तफ़सील ज़ुल्फ़कार अली टावरी जी रिपोर्ट में। ऑल सिंध म्यूज़िक टीचर्स के जॉइनिंग आर्डर न मिलण खिलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहिनि। IBA टेस्ट पास कंदड़ म्यूज़िक टीचर उम्मीदवारनि गाए वजाए अनोखो एहतजाज करे रैली कढी सख़्त मुज़ाहिरो कयो। उन मौके ते अॻुवाणनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे 1919 मौसीक़ी जा उस्ताद जेके सिंध हुकूमत तलीमी इदारनि में इन लाइ भर्ती कया त भई तलीमी इदारनि में नात आहे, हमद आहे, या मिली नगमा आहिनि, क़ौमी तराना आहिनि, या सिंध जे सूफ़ियनि जो जेको फ़िक्र आहे उहो मौसीक़ी जी सूरत में तलीमी इदारनि में मौसीक़ी जा उस्ताद पढ़ाईंदा। मगर 2 साल गुज़री वञण जे बावजूदि असांखे जॉइनिंग कान थी ॾिनी वञे। बराए महिरबानी असांखे जॉइनिंग ॾेई असां सां इंसाफ़ कयो। 2 साल असां सरापा एहतजाज असां जेके हड़ूं वड़ूं पंहिंजा यकतारा बाजा खपाएसीं, बेरोज़गार थियो वेठा आहियूं, रोज़ी त ॾिन बि कोन, रहंदो असांखे बेरोज़गार करे छॾियो। असां सफ़ेद कॉलर फनकार आहियूं, कंहिंखां घुरूं? असां साईं खां सिर्फ़ु इहो ई मुतालबो था कयूं त असांखे जॉइनिंग ॾे, असांजी बेचैनी ख़तमु करे। साईं सरदार शाह खे अपील थो कयां ऐं सिंध गवर्नमेंट खां घुर था करियूं त महिरबानी करे असांखे जल्द खां जल्द जॉइनिंग ॾेई करे असां मां मायूसी बेचैनी ख़तमु कई वञे। पोइ असांखे ऑफर ऑर्डर बि ॾिना विया आहिनि त जॉइनिंग छो नथी ॾिनी वञे। सिंध हुकूमत खां, सरदार शाह खां ऐं सभिनी वसारनि खां मुतालबो कयूं था त हिननि खे फौरन जॉइनिंग ॾेई ऐं हिननि जा बेचैनी ख़तमु कई वञे। महिरबानी खां घुर कयूं था त सिंध जे फनकारनि खे बजाए न दणको करे बेयार मददगारो करे उन मां हथ कढी छॾण बजाए उन्हनि खे ऑफर ऑर्डर ते बाक़ाइदा कन्फर्म ऑर्डर ॾिना वञनि। जेकर ऑफर ऑर्डर न ॾिना विया त हिननि फनकार ही जेके अमन जा सफ़ीर आहिनि ऐं सिंध ॿोलियुनि जा मुहाफ़िज़ आहिनि, इन ॿोलियुनि जे मुहाफ़िज़नि सां असां सॼी सिंध जो अवाम गॾिजी करे हिननि जे पंहिंजे हक़ वठी ॾियण वारी जदोजहद में शामिल रहंदासीं। सो महिरबानी करे असांखे जॉइनिंग ॾेई असांजी बेचैनी ख़तमु। कैमरामैन साजिद टावरी सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।